बाबा साईं शेर अली वारा होश विञाए वेठा आहिनि। हाणे उन्हनि खे ॾावण ॾियणु लाज़मी आहे। इन जो मतिलबु शेर अली दुश्मनी खे ख़तम नथो करणु चाहे, अञा बि वधाए थो। जेकॾहिं दरगुदर कनि हा त मुंहिंजो पीछो न कनि हा बाबा साईं। अञा हिकु मुलाखड़ो उन्हनि सां करणु घुर्जे। हू ईअं पोइते कोन हटंदा। हा करी बि चई सच थो। जेसीं ताईं नी शेर अली खे असां गोॾनि भर नथा झुकायूं तो कॾहिं पोइते कोन हटंदो। एतिरो त जल्दी बि शेर अली झुकण वारो न आहे असांजे साम्हूं। अॼु त न झुकंदो त मरंदो। मां बि आख़िरी भेरो हुन सां वञी ॻाल्हाइणु चाहियां थो, कोई ख़बर पवंदी त हू दुश्मनी खे वधाइण थो चाहे या हिते ई ख़तम करणु थो चाहे। अकबर हलो हलो त अॼु यार सां मिली अचो। अचो। जेका उछल असां इन्ही अकबर खे ॾिनी आहे न, हिन महिल ताईं हिन अकबर सिजावल खे तव्हां ज़रूरु ॾिनी हूंदी। जवाब में इहो सिजावल को बि क़दम खणी सघे थो। उन करे तव्हां सभिनी खे मां चवां थो, तव्हां सभिनी खे तव्हां सभु होशियारी सां रहिजो। वॾा असां त होशियारी कंदासीं, पर अकेलो शहर त वञणो पवंदो न। हू वाट वेही तव्हांजो इंतज़ार कोन कंदा हूंदा या मोर्चे में कोन वेठा हूंदा त ईंदा त उन्हनि खे असां तुफ़ कंदासीं। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां उन्हनि जे रुख न चढ़जो। बस जेसीं ताईं असां सिजावल जे माण्हुनि खे हिकु हिकु करे लेटायूं नथा ऐं उन्हनि में ख़ौफ़ नथा विहारियूं, तेसीं ताईं तव्हांखे होशियार रहणो पवंदो। वॾा छा था सम्झो इन सां मुड़ी वेंदा? वाइदे जेकॾहिं न मुड़िया न त पोइ मजबूरन मूंखे उन जे माण्हुनि जूं टंगूं ॿाहूं फञणियूं पवंदियूं। भले पोइ मां मरां त मरां। समझ में ॻाल्हि नथी अचे त आख़िर सिलसिलो केसीं ताणी हलंदो, पर नेठि ख़तम बि थींदो न। इहो सिलसिलो ओसी ताईं हलंदो रहंदो जेसीं ताईं मां शेर अली इन्हीअ सिजावल इन जे माण्हुनि खे छुकाए पंहिंजे पेरनि ते नथो आणियां, तेसीं ताईं इहो सिलसिलो हलंदो रहंदो। छो त शेर अली पंहिंजो हिसाब किताब सिधो रखंदो आहे, विढ़ंदो बि सिधो आहे। ये घंतरियूं वर पकड़ ॾेई कॾहिं बि मां न विड़ियो आहे, न ई हिसाब उतो सुतो कयो आहे, न कंहिंखे उटल ॾिनी आहे न कंहिंखे मथां ई ॾिनी आहे। ताराज़ जा ॿई पुड़ बराबर। तॾहिं त चवंदो आहियां सौ गिदड़ मिली करे अचनि, तॾहिं बि शेर अली खे कुझु बि नथा करे सघनि। सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। हिकु त ज़बरदस्ती मुंहिंजी साली जी शादी था करायो। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको मूसा आहे मुंहिंजे घर में अची मुंहिंजी बेइज़ती करे वियो। इहा समूरी छूट जेका आहे बाबा साईं तव्हां ॾिनी आहे, उनखे तव्हां सुलीमा हू मूसा सां ठाह करियो। कीअं माना? मूसा त तव्हांजी इज़त में हथ विधा। बस हाणे बस बात बंद रख। या ज़बान छिके काकड़े खां ॿाहिरि कढी छॾियई। मूसा जी माउ ऐं भेण खे मूं मारे छॾियो। मूंखे हुनजी सज़ा मिली चुकी आहे। हाणे जेकॾहिं मूसा मूंखां माफ़ी थो वठे त छा हुनखे मां माफ़ न कयां? बाबा साईं भली मूसा खे तव्हां माफ़ करे छॾियो, मां तव्हांखे न चवंदुसि। बाक़ी मूसा खे कॾहिं बि मां माफ़ न कंदुसि, छो जो नीमो मिठो बि आहे त खटो बि आहे। जेकॾहिं तूं मूसा खे माफ़ नथो करी त छा कंदे मूसा खे? मां ॿियो कुझु बि कोन कंदुसि। ग़रीब माण्हू आहियां, मां छा कंदुसि? मां फलो साई खणी दर ते वेहंदुसि। पोइ मूसा कीअं ईंदो? जंहिं ॾींहुं मूसा ॼञ वठी आयो न त फलो साई खणी मूसा जे अॻियां बीही रहंदुसि। जेकॾहिं छोकिरी राज़ी आहे त असां इहो क़दम कॾहिं बि न खणंदासीं। जेकॾहिं छोकिरी राज़ी आहे तूं इहो क़दम खणी थो, पंहिंजे लाइ ग़लति थो करे।
छोकिरी राज़ी ना आहे बाबा। मां पाण जी छोकिरी सां मिलंदुसि, लेकिन हू राज़ी न आहे। यकीन कर मां या शादी थियण कोन ॾींदुसि। पर मां बस हाणे बस, तव्हां पेट ड्राए। सुबुह मां पाण जी छोकिरी सां मिलंदुसि। जेकॾहिं छोकिरी इनकार कयो त शादी न थींदी, पर जेकॾहिं छोकिरी जी भेण राज़ी आहे तो टीको कयो, उपतो टंगियल हुजे, उपतो। कीअं माना? या त अजीब ॾाढो मुड़सी आहे, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। बाबा साईं लीमो गंद ज़रूरु कंदो। बख्शल हिन वक़्तु मां सिजावा जी तरफ़ वञा थो, तो राति जो नज़ीनी सोडल खे वठी ठिकाणे ते पहुची वञजांइ। कंहिं हिक खे या ॿिन्हिनि खे? फ़िलहाल कंहिं हिक खे वठी अचु, पोइ जॾहिं ॿिए जी ज़रूरत पई त उनखे बि घुराए वठंदासीं। ठीकु आहे मीर। ख़्यालु रहे बख्शल, जेका ॻाल्हि तो मूंसां कई आहे उन्हनि सां न कजां। ऐं ॿी ॻाल्हि, जंहिंखे बि ठिकाणे ते वठी अची न त ॿिए खे ख़बर न पवे त हू तोसां गॾु आहे। ईअं ई थींदो मीर, तूं बेफ़िक्र थी रह। ठीकु आहे बख्शल, पोइ राति मिलंदासीं। मां हलां थो। हाणे ख़बर पवंदी मूसा ऐं गुरुअ खे त गद्दारी कीअं थींदी आहे। पुट दरिया खां न मूसा बि हाणे शादी करे पियो। मूसा जी शादी खां पोइ तूं बि पंहिंजी हाणे तयारी करे छॾ। जॾहिं त ॾिसींदो कुंवार बि घर में आहे ऐं घोट बि घर में, पोइ भला देरि छाजी। चाचा पहिरियां खेरनि सां मूसा जी शादी थी वञे, पोइ सोचींदासीं। पुट दरिया खां न अञा तूं सोचींदे। चाचा हाणे दुरुअ खे सोचण जी मोहलत कोन ॾींदासीं। मुंहिंजी ख़ैर सां शादी थी वञे, पोइ यार दुरुअ जी शादी धाम धूम सां कंदासीं। कीअं दुरु? इहो ॿुधाए त तूं शादीअ जी तारीख़ कॾहिं थो रखी? राति मिलंदुसि नवाब ख़ान सां, उन खां पोइ शादीअ जी तारीख़ बि रखी वठंदासीं। मूंसां हिकिड़ी ॻाल्हि जो मूंखे खुटको थी पियो आहे। खुटको? वरी कहिड़ी ॻाल्हि जो? किथे मीर वारी गेम नवाब ख़ान तोसां त कोन थो खेॾे? तूं सही थो चवीं दुरु, मीर सां वॾो धोखो थियो, पर उन धोखे में नवाब अकेलो कोन हो। मूमल जो भाउ हाशूब हुयो, पर हिन महिल नवाब जे साम्हूं मूसा बीठो आहे। ऐं नवाब ख़ान हाणे अकेलो कमज़ोर बणिजी चुको आहे। उन नवाब खे हाणे के मज़बूत माण्हूअ जी ज़रूरत आहे। उन करे मूसा हू धोखो कॾहिं बि कोन कंदो। पुट मूसा ख़ुदा कंदो त ईअं ई थींदो। चाचा साईं, असां बि इहा ई दुआ था घुरूं त खेरनि सां मूसा जी शादी थी वञे। दुरु मीर जी ख़बर ॾे। मूसा मीर जी का बि ख़बर कोन्हे, अलाए केॾे निकिरी वियो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।